ख़ुदा जी का मार पवंदव मुंहिंजी ॼाणीअ जो अहिड़ो असर करे छॾियो अथव। हाँ हाँ चवी छा थी ये पिटू परा त असां खे न दे असां तुझी छोरीअ खे आज़ादी ॾिनीसीं पर हिन खे आज़ादी या रास कान आई। जेकॾहिं मुंहिंजी ॼाणी मूंसां मिलण लाइ अचे थी त हिन में कहिड़ो ॾोह आहे? जॾहिं बि तूं आई असां तोखे मिलण ॾिनो आहे न पोइ हिन खे कहिड़ो लाचार कयो जो भॼण जी कोशिश में आहे। अम्मा इहा माई अच्छे मथे में कूड़ थी हणी मां हितां भॼण जी कोन कोशिश कई आहे। हाणे थी अछो मूं मुंहिंजी छोकिरी छा पई चवे? तुआरी छोरी ये कूड़ी अथई कूड़ी सरासर कूड़ थी ॻाल्हाए। असां कूड़ आहियूं बाक़ी तव्हां वॾा सचा आहियो। मलूका तो पंहिंजी धीअ जी वकालत करे करे उन दिमाग़ ख़राब करे छॾिया तॾहिं तॾहिं ॾाइण खे विहाणी ॾान थो अचे घर में। मुंहिंजी न्याणीअ जा हथ पेर खोलियो मां इहा नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदसि। जेकॾहिं तुआरी छोरी सुधरी वई न त असीं पाण ई हथ पेर खोले छॾींदासींसि। हिन जा हथ पेर मां थी खोलियां ॾिसां त मूंखे केरु थो रोके। ओहो माई इते बीह रहो हिन जे वेझो न अच। मां चई थी निकिर इज़त सां निकिर न त मां धिका ॾेई घर मां कढंदीसीं। छिती नथी माई छिती नथी मां हाणे ई वञा थी रसे खे वञी दाह थी ॾेई अचां ॾिसां त कीअं था तव्हां मुंहिंजी धीअ ते ज़ुल्म कयो। वञी जंहिंखे वणे दाह ॾे वठी अच पंहिंजनि खे पर हीअ जिथे ॿधल आहे न इते ई ॿधल हूंदी। तव्हांखे जेको ज़ुल्म करणो आहे करे वठो बाक़ी मां हिन घर में रहण वारी कोन आहियां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।